अस्सलाम वालेकुम, ज़ाहिद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ़ यू। जीअं त पंहिंजो चैप्टर हले पियो फिज़ियोलॉजी जो, कल्ह पाण उन में पेरिफेरियल नर्वस सिस्टम करे आयासीं। उन खां अॻु में पाण सेंट्रल नर्वस सिस्टम कयोसीं, स्पाइनल कॉर्ड कयोसीं, ठीकु आहे। पेरिफेरियल नर्वस सिस्टम में पाण सोमेटिक नर्वस सिस्टम पढ़ियोसीं, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम पढ़ियोसीं, ठीकु आहे। मोटर सेल छा थींदा आहिनि, सेंसरी सेल छा थींदा आहिनि। मोटर सेल जेके आहिनि कैरी कंदा आहिनि सिग्नल फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टम टू द इंटरनल ऑर्गन्स, ठीकु आहे। सेंसरी सेल छा था कनि, कैरी कंदा मैसेज टू दी सेंट्रल नर्वस सिस्टम, ठीकु आहे। एतिरो यादि रखी छॾियो बसि, इन वधीक इन ॿिनि शयुनि में यादि रखण जी ज़रूरत न आहे, ठीकु आहे। बाक़ी थैलेमस छा आहे, हाइपोथैलेमस छा आहे, ऐं हिपोकैम्पस छा हुयो, सेरिबेलम छा आहे, पोन्स छा आहे, मेडुला छा आहे, इन जी फंक्शनिंग यादि रखी छॾियो। सेरिबेलम छा थींदो आहे, ठीकु आहे। लिम्बिक सिस्टम छा आहे, ब्रेन स्टिम छा आहे, सेरिबेरियम छा आहे, ठीकु आहे। लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन कहिड़ो आहे, सेरिबेरियम आहे। अॼु पाण हलंदासीं न्यूरॉन ते, ठीकु आहे। हा, न्यूरॉन छा आहे। हा ॾिसो, जॾहिं बि पंहिंजे जिस्म जे अंदरि कंहिं बि शइ जी कोऑपरेशन थींदी आहे, ठीकु आहे, कम्युनिकेशन थींदी आहे, ट्रांसमिशन थींदी आहे कंहिं बि एक्शन जी पंहिंजे जी। लेट सपोज़ हाणे ही पेन आहे, मां खणा थो, ठीकु आहे। ऐं हिन जी जेको आहे सो ही दिमाग़ खे सिग्नल कीअं थो वञे, हिन खे खणण जे लाइ मां कीअं मोकिलियां थो, ठीकु आहे। जॾहिं बि मां हिन खे वठंदुमि या हिन दिमाग़ खे जॾहिं बि इहे शइ सिग्नल वेंदो, इहो न्यूरॉन जे थ्रू वेंदो आहे। अचे थी ॻाल्हि सम्झ में। त असांजो जेको दिमाग़ु आहे न, ब्रेन आहे, इहो एप्रोक्सीमेटली 100 बिलियन नर्व्स जो ठहियलु आहे, ठीकु आहे। 100 बिलियन नर्व्स जो आहे। इहे जेकी नर्व सेल्स आहिनि, इन खे पाण न्यूरॉन्स चऊं था, सही आहे। हाणे इन खे आम ज़बान में तव्हां ईअं सम्झो त बाबा जेके बि असां जिस्म जे अंदरि फंक्शनिंग थिए थी, जेको दिमाग़ जे थ्रू या सेंट्रल नर्वस सिस्टम जे थ्रू जेको एक्शन तय थिए थो, ठीकु आहे न, ऐं उन जे मुताबिक़ जेको पाण कमु कयूं था, जेको सिग्नल वञे थो बॉडी जे मुख़्तलिफ़ ऑर्गन्स खे, इहो न्यूरॉन्स जे थ्रू वञे थो। छो त इहे नर्व्स आहिनि, ठीकु आहे, सेल नर्व्स आहिनि जेके मैसेज खे ट्रांसफर कनि थियूं, ठीकु आहे। हाणे थोरो पाण हिन खे लिखंदा हलूं जीअं तव्हांखे थोरो सम्झ में अचे। हाणे न्यूरॉन छा आहे, लेट सपोज़ पहिरीं ॻाल्हि इहा आहे त ब्रेन जेको आहे असांजो, 100 बिलियंस, ठीकु आहे, अप्रॉक्सीमेटली, थोरो घटि वधि थी सघे थो, अप्रॉक्सीमेटली 100 बिलियन नर्व सेल जो ठहियलु आहे, ठीकु आहे। इन्ही नर्व सेल खे पाण छा था चऊं, न्यूरॉन, सही आहे। त असां जेको ब्रेन आहे उहो 100 बिलियन नर्व सेल जो ठहियलु आहे, जंहिंखे पाण उन्हनि नर्व सेल्स खे न्यूरॉन चऊं था, ठीकु आहे। हा, न्यूरॉन जी छा आहे, हुनजी कैपेबिलिटी छा आहे, छा थो करे। हा, न्यूरॉन में हिकु अहिड़ी अमेज़िंग एबिलिटी हूंदी आहे त हू गैदर कंदो आहे, हिकु त इंफॉर्मेशन खे गैदर करण खां पोइ ट्रांसमिट कंदो आहे थ्रू इलेक्ट्रिकल केमिकल सिग्नल्स, ठीकु आहे। इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल जे थ्रू उहो ट्रांसफर कंदो आहे सिधो कंहिंखे, CNS खे, ठीकु आहे, सेंट्रल नर्वस सिस्टम खे। फंक्शन छा आहे हिन जो, पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त हीउ गैदर कंदो आहे, हिन में अंदरि एबिलिटी हूंदी आहे, एबिलिटी टू गैदर, सम्झ में अची वेंदी आहे न इहा ॻाल्हि। टू 100 मीटर पर आवर, ठीकु आहे। त हिन जो फंक्शन छा आहे त हिन जे अंदरि अहिड़ी एबिलिटी हूंदी आहे त हीउ गैदर कंदो आहे पहिरियों इंफॉर्मेशन खे, पोइ ट्रांसपोर्ट कंदो आहे, ठीकु आहे, ट्रांसमिट कंदो आहे थ्रू इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल जे शेप में, ठीकु आहे, एट द स्पीड ऑफ 200 मीटर पर आवर, ठीकु आहे। हाणे न्यूरॉन जा बेसिकली 3 टाइप्स आहिनि, ठीकु आहे, 3 टाइप्स आहिनि, मेजर जेके टाइप्स आहिनि उहे 3 आहिनि। नंबर 1 ते अचे थो सेल बॉडी, ठीकु आहे, सेल बॉडी। नंबर 2 ते अचे थो एक्सोन, ठीकु आहे। नंबर 3 ते अचे थो डेंड्राइट्स। सेल बॉडी खे सोमा बि चयो वेंदो अथव, ठीकु आहे, हुते सोमा अची वञे, तव्हां कंफ्यूज़ न थी वञो, ठीकु आहे। हाणे हिन न्यूरॉन्स जा जेके आहिनि सो 3 मेन बेसिक पार्ट्स आहिनि, ठीकु आहे।
पार्ट्स ऑफ न्यूरॉन। नंबर 1 सेल बॉडी, नंबर 2 एक्सॉन, नंबर 3 डेंड्राइट्स। हाणे सेल बॉडी छा आहे, हिकु हिकु करे पाण खे पढ़ंदासीं। या सोमा खणी तव्हां चओ। हाणे सेल बॉडी इहो हिकु मेन पार्ट हूंदो आहे। सेल बॉडी जेकॾहिं लेट सपोज सेल बॉडी जी डेथ थी वञे, ठीकु आहे न, त माना सम्झो तव्हांजी न्यूरॉन जी डेथ थी वञे। हाणे एतिरो इम्पोर्टेंट आहे। हाणे सेल बॉडी हे जेको आहे हीउ मेन पार्ट आहे, नंबर 1 शइ, ठीकु आहे। हाणे हिकिड़ो इहे तव्हांखे लेट सपोज शइ सम्झ नथी अचे त पाण थोरी हिकिड़ी फिगर ठाहियूं था हिनजी न्यूरॉन जी। न्यूरॉन थींदो कीअं आहे, हीअं तव्हां खणी सम्झो, ठीकु आहे। हाणे हीअ न्यूरॉन जी शेप हूंदी आहे, ठीकु आहे। हिन मां ई हीअ हिन जो एक्सॉन हूंदो आहे, ठीकु आहे। एक्सॉन खां पोइ हेठि जेको आहे सो हीअ हीअं हूंदो आहे कंहिं शेप में, ठीकु आहे। हिन जे अंदरि वरी लेयर्स थींदियूं आहिनि, हीअ वारी मैलाइन वारी, सही आहे। त हाणे हीअ जेके आहिनि हिन अंदरि हीअ सेल बॉडी हूंदी आहे, हीअ सेल बॉडी आहे, हिन खे पाण सेल बॉडी चऊं था। हे जेके ब्रांचिस निकितल आहिनि हिन जूं, इन खे पाण डेंड्राइट्स चवंदा आहियूं, ठीकु आहे। उन खां अलावा हे जेको हे पार्ट आहे, जे विच वारो आहे, ठीकु आहे, इन खे पाण छा था चऊं, एक्सोन, ठीकु आहे। हीअ जेको अचे थो, हाणे एक्सोन जे अंदरि हीअ जेकी अचे थी न ब्रांच हेठि, इन जे मथां हीअ शीट हूंदी आहे, इन शीट खे पाण छा चवंदा आहियूं, इहो पुछंदो आहे एक्सोन जी शीट खे छा था चऊं, त इहो बि लिखी छॾियो तव्हां, माइलिन, ठीकु आहे। उन खां पोइ जेको हे ब्रांच जेके निकिरंदी हेठि हीअ वारी, इन खे पाण छा था चऊं, इन खे पाण चवंदा आहियूं एक्सोन टर्मिनल, ठीकु आहे। उन खां पोइ जेको हाणे एक्सोन टर्मिनल खां हेठि वारो जेको पोर्शन हूंदो आहे हीअ वारो, हिन खे पाण छा चवंदा आहियूं, साइनपेस। आई थिंक इहा ई स्पेलिंग आहे, ॾिसी वठिजो वरी बि, साइनपेस, ठीकु आहे। त हीअ हिन जो स्ट्रक्चर थी वियो। त हीअ जेके हाणे तव्हां ख़बर पइजे न्यूरॉन कीअं हूंदो आहे, हीअ जेको मथे हुनजा ब्रांचिस टाइप निकितल हूंदो आहे, हिनखे पाण छा था चऊं, डेंड्राइट्स चऊं था। जेको विच वारो आहे हीअ सेल बॉडी हूंदी आहे, ठीकु आहे। हे जेको अचे थो हीअ सॼो हिन जो एक्सोन आहे। एक्सोन जे अंदरि ही जेकी वारी आहे, इन मथां जेकी शीट हूंदी आहे, प्रोजेक्टिव शीट जेकी हिनखे प्रोटेक्ट कंदी आहे, उनखे पाण माइलिन चवंदा आहियूं, माइलिन चइबो आहे उनखे। हीअ जेके निकितल हूंदा आहिनि केनाल, ठीकु आहे, टर्मिनल, सम्झो टर्मिनल जीअं निकितल हूंदो आहे, एक्सोन टर्मिनल चइबो आहे हिनखे, ठीकु आहे। ऐं हेठि वारो जेको हिसो हूंदो आहे उनखे साइनेप्स चइबो आहे, सही आहे। हाणे पाण हिकु हिकु करे हिनखे ॾिसंदासीं। हाणे जेकी सेल बॉडी आहे हीअ अंदरि वारी हीअ, ठीकु आहे, हीअ वारो हिसो, ऐं इहो हिन जो मेन इंपॉर्टेंट पार्ट आहे, ठीकु आहे। सॼा जेके नेसेसरी कंपोनेंट ऑफ सेल हूंदा आहिनि उहे सॼा हिते हूंदा आहिनि, ठीकु आहे। जंहिंमें सच एस न्यूक्लियस, ठीकु आहे, न्यूक्लियस हिन जे अंदरि हूंदो आहे, ठीकु आहे। एंडोप्लाज़्मिक जेको आहे सो रेटिकुलम, राइबोसोम्स जेके हूंदा आहिनि उहे हिन जे अंदरि हूंदा आहिनि, ठीकु आहे। उन खां अलावा माइट्रोकॉन्ड्रिया, सही आहे। हीअ जेके आहिनि सो सेल जे अंदरि हूंदा आहिनि, ठीकु आहे। सेल बॉडी जे अंदरि इहे शयूं हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं सेल बॉडी जी डेथ थी वञे त सम्झो तव्हांजी न्यूरॉन जी डेथ थी वञे, ठीकु आहे। एतिरो ई मेन इंपॉर्टेंट आहे। उन खां पोइ सेकेंड नंबर ते अचे थो तव्हांजो एक्ज़ोन। हाणे एक्ज़ोन जेको आहे, इहा हिकु केबल वारी कार, हिकु लॉन्ग केबल टाइप प्रोजेक्शन हूंदी आहे, जेकी हीअ अचे थी, ॾिसो था, हीअ केबल वारी कार विच में, हीअ सॼी, इन खे पाण एक्ज़ोन चऊं था, ठीकु आहे। अची वई ॻाल्हि, हाणे सम्झ में अचे थी न ॻाल्हि, फिगर कढण खां पोइ, ठीकु आहे। इहो एक्ज़ोन हूंदो आहे, ठीकु आहे। हाणे इहो छा थो करे, इहो कैरी करे थो इलेक्ट्रोकेमिकल मैसेजिस खे, ठीकु आहे। कैरी करे छा थो करे, हिनखे पाण खे खणी थो वञे। हाणे ॾिसो हिन जी हितां सिग्नल हिन कैरी कया, ठीकु आहे, हिन खे हेठि खणी थो वञे, या हितां कैरी करे हिन खे मथे थो खणी वञे। इन जो कमु इहो आहे त इहो कैरी कंदो आहे इलेक्ट्रोकेमिकल मैसेजिस खे।
बसि एतिरो ई पुछंदो तव्हां वन पेपर में त बाबा एक्सन जो कहिड़ो कमु आहे, एक्सन जो इहो कमु आहे त इहो कैरी करे थो इलेक्ट्रोकेमिकल मैसेजिस खे। ठीकु आहे। हाणे एक्सन जेको डिपेंड करे थो, कंहिं कंहिं न्यूरॉन में वॾा बि थींदा आहिनि, कंहिं कंहिं में नंढा बि थींदा आहिनि। ठीकु आहे। इहो बिल्कुलु जीअं इंसुलेटेड इलेक्ट्रिकल वायर हूंदी आहे उन वारी कार हूंदो आहे। इन मथां हिकु थिन लेयर हूंदी आहे, जीअं मां तव्हांखे ॿुधायमि, या हुनखे तव्हां शीट खणी चओ, माइलेन हुनखे चइबो आहे। सही आहे। त इहो हुयो पंहिंजो एक्सोन। उन खां पोइ पंहिंजो अचे थो डेंड्राइट्स। ठीकु आहे। हाणे माइलेन जेकी आहे, लेट सपोज तव्हां उहा पुछे थो त बाबा माइलेन छा ठहियल हूंदी, त माइलेन जेकी आहे उहा मेडअप ऑफ फैट एंड प्रोटीन। एतिरो डीप में पुछंदो न आहे, वरी बि तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त बाबा छा आहे। ठीकु आहे। माइलेन छा आहे जी, छा जी ठहियल हूंदी आहे, फैट एंड प्रोटीन जी। ठीकु आहे। उन खां पोइ जेको टियों पार्ट अचे थो उहो हिकिड़ो आहे डेंड्राइट्स, या नर्व एंडिंग बि हिनखे चवंदा आहियूं पाण। छो त हिते एंड थींदो आहे, नर्व एंडिंग। हाणे इहो ॿिन्हिनि पासनि मां थी सघे थो। ठीकु आहे। या त इहो मथी साइड ॾांहुं बि थी सघे थो, हेठी साइड ॾांहुं बि थी सघे थो। इहो डिपेंड करे थो न्यूरॉन जी उनजी फंक्शनिंग ते, उनजी शेप ते। ठीकु आहे। हाणे इहे छा हूंदो, इहे स्मॉल ब्रांच लाइक प्रोजेक्शन हूंदियूं, जीअं मां तव्हांखे ॾेखारिया आहिनि। हीअ जेके आहिनि, हीअ वारियूं, हे जेके ॿाहिरि निकितल आहिनि, हे ब्रांचिस जेके आहिनि, इहे डेंड्राइट्स आहिनि। ठीकु आहे। इहे चवनि जी, इहे छा थी कनि, इहे जेको आहे सो जेके बि सेल आहिनि उनखे अलाउ कनि थियूं। ठीकु आहे। त उहो जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेके उनजे इर्द गिर्द सेल आहिनि, नर्व सेल खे अलाउ कनि थियूं, न्यूरॉन खे अलाउ कनि थियूं, त जेके बि उनजे इर्द गिर्द जेके सेल आहिनि उन सां ॻाल्हाए सघे, उन सां कम्युनिकेट करे सघे, या उन सां ट्रांसमिशन करे सघे, ऐं जेकी इन्वायरमेंट हूंदी आहे उनखे लोकेट करे सघे, या उनखे परसीव करे सघे। ठीकु आहे। ऐं डेंड्राइट जेके आहिनि इहे या त बोथ एंड ते थी सघंदा, या वरी हिकु ई पार्ट ते थी सघंदा। ठीकु आहे। ईअं थी सघंदा या त मथियां थी सघंदा, या वरी ॿिन्हिनि एंड ते थी सघंदा। ठीकु आहे। त हिन जो फंक्शन छा आहे, त इहे कनेक्शन प्रोवाइड कंदा आहिनि छाखे, नर्व सेल खे या न्यूरॉन खे, त उहो ॿियनि सेलनि खां जेको आहे सो उन सां कम्युनिकेट करे सघे। ठीकु आहे। हाणे उन खां पोइ अचूं था, लिखी छॾियूं, तव्हांखे यादि थींदो। सॉरी। जेके बि बॉडी में ॿिया सेल मौजूदु उन सां कम्युनिकेट या उन सां कनेक्ट करण लाइ हिनखे स्पेस प्रोवाइड कंदो आहे। ठीकु आहे। हाणे न्यूरॉन जेको आहे सो मुख़्तलिफ़ शेप्स में अचनि था, डिफरेंट शेप्स हूंदा आहिनि न्यूरॉन जा। ठीकु आहे। वेरी करे थो। लेट सपोज जेको आहे सो सिंगल जेको सेंसरी न्यूरॉन हूंदो आहे, जीअं पंहिंजी फिंगर टिप्स आहे हीअ। ठीकु आहे। फॉर एग्ज़ाम्पल हिन वठूं त हिन जो जेको न्यूरॉन आहे इहो सिधो वञी करे लेंथ जेकी आर्म जी आहे एतिरो हूंदो आहे। ठीकु आहे। हाणे इन जे मुक़ाबले में जेको असांजे दिमाग़ में, ब्रेन में जेके न्यूरॉन्स हूंदा आहिनि उहे फ्यू, बिल्कुलु कुझु मिनिमम या कुझु चंद मिलीमीटर्स जा थींदा आहिनि। ठीकु आहे। इन जे मुक़ाबले में त न्यूरॉन जेको आहे सो हुनजी साइज़ हिकु न आहे। ठीकु आहे। वेरी करे थी। ठीकु आहे। न्यूरॉन जे मथां आहे। ठीकु आहे। हाणे न्यूरॉन खे पाण क्लासीफाइड कंदा आहियूं टिनि शयुनि में, मोटर न्यूरॉन में, सेंसरी न्यूरॉन में, एंड इंटर न्यूरॉन, जंहिंखे पाण एसोसिएटिव न्यूरॉन बि चऊं था। ठीकु आहे। नंबर 1 मोटर न्यूरॉन, जेको मां तव्हांखे ॿुधायमि। हाणे हीअ पाण कल्ह बि पढ़ियो, मोटर न्यूरॉन जो सेम ई फंक्शन आहे। ठीकु आहे। हाणे मोटर न्यूरॉन छा थो करे, इन जो मेजर फंक्शन इहो कैरी करे थो सिग्नल फ्रॉम CNS, सेंट्रल नर्वस सिस्टम, जंहिंमें दिमाग़, ब्रेन एंड स्पाइनल कॉर्ड अचे थो, टू अदर पार्ट ऑफ दी बॉडी। फॉर एग्ज़ाम्पल मसल थी वियो, स्किन थी वियो, ग्लैंड्स तव्हांजा थी विया। ठीकु आहे। CNS तव्हां सम्झी वेंदो, सेंट्रल नर्वस सिस्टम। ठीकु आहे। ठीकु आहे। हाणे बॉडी जा अदर पार्ट्स कहिड़ा थींदा, मसल्स थी विया हिन में। ठीकु आहे। स्किन थी वई, जेके बि पार्ट्स आहिनि। ठीकु आहे। ग्लैंड्स थी विया। सही आहे।
त मोटर न्यूरॉन जो कहिड़ो फंक्शन आहे त इहे कैरी करे थी सिग्नल फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टम टू दी अदर पार्ट ऑफ बॉडी लाइक मसल्स स्किन एंड ग्लैंड्स। ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो नंबर 2 ते सेंसरी न्यूरॉन। हाणे सेंसरी न्यूरॉन जो कहिड़ो फंक्शन आहे। ठीकु आहे। हाणे सेंसरी जेके न्यूरॉन्स इहे कैरी कंदा सिग्नल फ्रॉम दी आउटर पार्ट ऑफ दी बॉडी इन टू दी सेंट्रल नर्वस सिस्टम। ठीकु आहे। एतिरो यादि रखी छॾियो बसि। त जेके सेंसरी न्यूरॉन बाबा इहे कैरी कंदा आहिनि सिग्नल त आउटर पार्ट ऑफ बॉडी खां सेंट्रल नर्वस सिस्टम जी तरफ़। ठीकु आहे। उन खां पोइ नंबर 3 ते अचे थो नंबर 3 ते अचे पंहिंजो इंटर न्यूरॉन। ठीकु आहे। या एसोसिएटिव न्यूरॉन जंहिंखे पाण चऊं था। असल में शिकायतूं अचनि थियूं त चौकनि खे आवाज़ु सम्झ नथो अचे। तव्हांजी आई थिंक हैंड फ्री जो कोई इशू आहे या तव्हांजी मोबाइल जो कोई इशू आहे। हिते मां जॾहिं रिकॉर्ड करे ॿुधंदो आहियां मूंखे त सही ईंदो आहे। त इहो तव्हां थोरो ॾिसी वठो, कोऑपरेट कयो इहो अकेडमी सां। ठीकु आहे। या त हिनखे एसोसिएटिव न्यूरॉन चइबो आहे या हिनखे इंटर न्यूरॉन चइबो आहे। हाणे इन जो छा फंक्शन हूंदो आहे त हीअ इंफॉर्मेशन खे जेको आहे सो कैरी कंदो आहे बिटवीन मोटर एंड सेंसरी न्यूरॉन। बसि हिन जो इहो ई फंक्शन आहे। मेजर इहो फंक्शन आहे। ठीकु आहे। जेके तव्हांखे पेपर जे हिसाब सां कमु अचे। हे बिटवीन आहे। ठीकु आहे। मोटर एंड सेंसरी न्यूरॉन। ठीकु आहे। त हीअ जेको आहे सो इंफॉर्मेशन खे कैरी करे थो बिटवीन मोटर एंड सेंसरी न्यूरॉन। ठीकु आहे। हाणे हीअ पाण जेको आहे सो वॾो डिटेल में पढ़ी आयासीं। हिनखे पाण हिकिड़ी रिविजन ॾेई था वठूं। न्यूरॉन छा आहे, असांजे जेकी ब्रेन आहे उहो बिलियंस ऑफ जेको आहे सो नर्व सेल जो ठहियलु आहे। नर्व सेल खे पाण न्यूरॉन चऊं था। ठीकु आहे। इन जो मेन फंक्शन छा आहे, इहो गैदर करे थो इंफॉर्मेशन खे ऐं ट्रांसमिट करे थो उनखे इन दी शेप ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल्स। ठीकु आहे। स्पीड केतिरी ते करे थो 2000 मीटर पर सेकेंड। ठीकु आहे। न्यूरॉन थींदो कीअं, ही न्यूरॉन जो शेप आहे पाण जेकी नई फिगर ठाही आहे। सही आहे। इन जा टे मेन पार्ट्स आहिनि। कहिड़ा कहिड़ा आहिनि, सेल बॉडी आहे, एक्सोन आहे, डेंड्राइट्स आहे। सेल बॉडी छा आहे, हिन जो मेन पार्ट आहे। ठीकु आहे। जंहिंखे पाण सोमा बि चऊं था। इन जे अंदरि छा छा हूंदो आहे, न्यूक्लियस हूंदो आहे, एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम, राइबोसोम्स एंड माइटोकॉन्ड्रिया। ठीकु आहे। जेकॾहिं सेल बॉडी जी डेथ थी वञे त न्यूरॉन जी डेथ थी वञे। उन खां पोइ एक्सोन आहे। एक्सोन तव्हांखे मां ॿुधाया आहिनि। ठीकु आहे। वीचारो सही आहे। हाणे एक्सोन जो छा आहे, इहो कैरी करे थो इलेक्ट्रोकेमिकल मैसेजिस खे। ठीकु आहे। सिर्फ़ु हिन जो फंक्शन इहो आहे त इहो कैरी करे थो। ठीकु आहे। उन जे अंदरि जे मथां हिकु शीट हूंदी आहे, उनखे पाण माइलिन चऊं था। उहा शीट ठहियलु हूंदी आहे फैट एंड प्रोटीन जी। उन खां पोइ हिन जो लास्ट पोर्शन अचे थो डेंड्राइट्स जो। ठीकु आहे। टाइप इहे हूंदा आहिनि नर्व एंडिंग, हिनखे पाण चवंदा आहियूं। ठीकु आहे। इहे प्रोवाइड कंदा आहिनि कनेक्शन टू न्यूरॉन। त इनखे ॿियनि सेल्स खां कम्यूनिकेशन करण लाइ कनेक्शन प्रोवाइड कंदा आहिनि। ठीकु आहे। त उन कम्यूनिकेशन करे ॾिसी ऐं माहौल खे ॾिसे। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ अचे त न्यूरॉन खे जो क्लासिफाइड पाण चवंदा हुन में टिनि शयुनि में कयूं था। हिकिड़ो मोटर न्यूरॉन, ॿियो आहे सेंसरी न्यूरॉन, टियों आहे इंटर न्यूरॉन या एसोसिएटिव न्यूरॉन पाण चऊं था। मोटर न्यूरॉन छा आहे, इहो कैरी करे थो सिग्नल फ्रॉम CNS टू अदर पार्ट ऑफ द बॉडी। ठीकु आहे। जीअं मसल, स्किन, ग्लैंड्स, मुख़्तलिफ़ क़िस्म बॉडी जे जेके बि ऑर्गन्स आहिनि उहे थी विया। सेंसरी न्यूरॉन जेको आहे सो कैरी करे थो सिग्नल फ्रॉम आउटर पार्ट ऑफ द बॉडी टू CNS। ठीकु आहे। उन खां पोइ इंटर न्यूरॉन आहे, इहो छा आहे, एसोसिएटिव न्यूरॉन आहे। एसोसिएटिव मां ई इन जी मीनिंग निकिरे थी त बाबा इहा इंफॉर्मेशन कैरी करे थो बिटवीन सेंसरी एंड मोटर न्यूरॉन। जेकी इन जे विच में जेकी इंफॉर्मेशन शेयरिंग थींदी आहे उहो न केर थो कैरी करे, इंटर न्यूरॉन या हिनखे एसोसिएटिव पाण न्यूरॉन बि चऊं था। ठीकु आहे। उन खां पोइ हिकु ईंदो आहे रेफ्लेक्सिव एक्शन। उनखे पाण थोरो ॾिसूं था। रेफ्लेक्सिव एक्शन छा आहे, हाणे इनखे ऑटोमेटिक या रैपिड एक्शन बि चऊं था। हूअं पाण ॾिसूं जेको बि एक्शन कंदा आहियूं वॉलंटरी जेको हूंदो आहे, पंहिंजे दिमाग़ जो सिग्नल वञे थो। लेट्स सपोज हिते कॉफ़ी पई आहे। हाणे कॉफ़ी पई आहे, पाण ॾिसी करे हिन ते खणूं था त पंहिंजे दिमाग़ खे सिग्नल वञे थो बाबा गरम आहे, थोरो ख़्याल सां। ठीकु आहे। पर हिकदमि अचानक पंहिंजो मुंहुं ॿिए पासे आहे, हुन में कॉफ़ी में पंहिंजो हथु लॻी थो वञे, उहो इलाही गरम आहे। ठीकु आहे। या चांहि, बाहि जो छोलो आहे, कहिड़ी बि शइ आहे,
उन जी जॾहिं ताईं हथु लॻे थो इनवॉलेंट्री जेको आहे तव्हांजो एक्शन वठंदी आहे बॉडी, ऐं उहो हथु तव्हांजो ऑटोमेटिक परे थी वेंदो आहे ब्रेन उहो मैसेज वञण खां ई अॻु में, ठीकु आहे। त इहे जेके एक्शन थींदा आहिनि इनखे पाण रेफ्लेक्सिव एक्शन चवंदा आहियूं, ठीकु आहे। इहे इनवॉलेंट्री हूंदा आहिनि जेके ऑटोमेटिक बॉडी पाण करे, ठीकु आहे। जॾहिं बि उनखे डेंजर या का अहिड़ी मुसीबत थींदी आहे त उहो जेको रिसेप्टर हूंदो आहे उहो ऑटोमेटिकली जेको आहे सिग्नल जेको आहे सेंट्रल नर्वस सिस्टम में वेंदो आहे त उहो ब्रेन ॾे वञण खां अॻु में जेको आहे एक्शन वठी ईंदो आहे, ठीकु आहे। एतिरो क्विक हूंदो आहे समटाइम त उहो ब्रेन खे इन्वॉल्व ई नाहे कंदो, उनखे पाण रेफ्लेक्सिव एक्शन चवंदा आहियूं, सही आहे। सुभाणे पाण इनशाला एंडोक्राइन ग्लैंड्स कंदासीं, जंहिंमें पिट्यूटरी ग्लैंड आहे, थायराइड ग्लैंड आहे, पैराथायराइड ग्लैंड आहे, एडनल ग्लैंड आहे, पेनक्रियास आहे, गोनाड्स आहे, पाइनल ग्लैंड्स आहे। इनखे पाण सुभाणे डिटेल में कंदासीं। हिते पंहिंजो जेको आहे सो इहो पूरो थिए थो। इनशाला सुभाणे मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।